जय झूलेलाल। मां मोहित सतपाल तव्हां सभिनी जो स्वागत थो कयां अॼु जे एपिसोड में। अचो त शुरू कयूं अॼु जे तारनि जो खेल। शुरू था कयूं अॼु जी तिथीअ सां। अॼु अंग्रेजी तारीख़ 23 डिसेंबर 2023, छंछर जो ॾींहुं, हिंदू महीनो मार्गशीर्ष मास शुक्ल पक्ष जी 12 तिथि। हलो त शुरू कयूं अॼु जे राशिफल सां। मेष राशि। मेष राशि वारनि खे अॼु कोई न कोई वॾो कार्य सिद्ध थियण जी संभावना आहे। अटकल कोई कम भी अॼु पूरो थियण जी संभावना आहे त अॼु जो ॾींहुं तमामु आनंददायक हूंदो। वृषभ राशि। वृषभ राशि वारनि खे अॼु पंहिंजे कार्यस्थल ते या पंहिंजे घर में वाद विवाद या मतभेद थियण खां बचणो आहे त पंहिंजे वाणीअ ते तमामु कंट्रोल रखी करे ॾींहुं हलाइणो आहे त बहितर रहंदो। त अॼु जो ओवरऑल ॾींहुं तव्हांजे लाइ एवरेज ई रहंदो। मिथुन राशि। मिथुन राशि वारनि खे अॼु कोई आकस्मिक घटना जो सामनो थियण जी आशंका आहे त घर मां निकिरण खां पहिरियों तव्हां भगवान शिव जी उपासना करे निकिरंदा त बहितर रहंदो। ओम नमः शिवाय जो 5 दफ़ा या 11 दफ़ा जाप करण अॼु तव्हांजे लाइ लाभदायक थींदो। कर्क राशि। कर्क राशि वारनि जो स्वास्थ्य तमामु सुठो रहंदो। घर में ऐं कार्यस्थल ते तव्हांखे माहौल भी सुठो मिलंदो। धन प्राप्ति जा भी अॼु सुठा योग बीठल आहिनि त अॼु जो ॾींहुं आनंददायक हूंदो। सिंह राशि। सिंह राशि वारनि खे अॼु स्वास्थ्य में सुधारो थींदो। बीमारियुनि जो नाश थींदो। अॼु पंहिंजे कार्यस्थल ते तव्हांखे कोवर्कर्स ऐं एम्प्लॉइज जो साथ मिलंदो। धन प्राप्ति भी अॼु तव्हांखे थी सघे। कन्या राशि। कन्या राशि वारनि खे अॼु कंहिं ज़रूरतमंद खे कुझु न कुझु दान करण सां धन प्राप्त भी थींदो। स्वास्थ्य भी सुठो रहंदो ऐं काई न काई अपॉर्चुनिटी मिलंदी जंहिंमें तव्हांखे सफलता जी प्राप्ति मिलंदी। त अॼु जो ॾींहुं तव्हांजो अॼु तमामु सुठो वेंदो। तुला राशि। तुला राशि वारनि खे अॼु जय ऐं कीर्ति जी प्राप्ति, यश ऐं मान सम्मान भी हुननि खे प्राप्त थींदो। मन अॼु खुश रहंदो त ॾींहुं तमामु सुख सां गुज़रंदो। वृश्चिक राशि। वृश्चिक राशि वारनि खे अॼु पद उन्नति यानी कैरियर ग्रोथ थियण जी संभावना आहे। अॼु पर हुननि खे स्वास्थ्य ते तमामु ध्यानु ॾियण जी ज़रूरत आहे, न त थोड़ी ही लापरवाही सां कोई रोग या बीमारी सताइण जी आशंका आहे। अॼु गांइ खे चारो खाराइण तव्हांजे लाइ लाभदायक थींदो। धनु राशि। धनु राशि वारनि खे अॼु पंहिंजे कार्यस्थल ते पंहिंजे कोवर्कर्स ऐं एम्प्लॉइज जो साथ मिलंदो। धन प्राप्ति जा भी सुठा योग बीठल आहिनि। स्वास्थ्य साधारण रहंदो ऐं ॾींहुं भी सुठो ई गुज़रंदो। मकर राशि। मकर राशि वारनि जे लाइ अॼु जो ॾींहुं इच्छा पूर्ति थियण जो ॾींहुं साबित थींदो। जेकी भी हुननि जी इच्छाऊं हूंदियूं अॼु पूरी थियण जी पूरी संभावना आहे। त अॼु स्वास्थ्य भी सुठो रहंदो ऐं मन भी हुननि जो अॼु खुशी रहंदो। कुंभ राशि। कुंभ राशि वारनि खे अॼु काई न काई पंहिंजे रिश्तेदारनि मां या दोस्तनि मां ख़ुशख़बरी मिलण जी संभावना आहे। अॼु कार्यस्थल ते भी तव्हांखे धन प्राप्ति जा सुठा योग बीठल आहिनि। स्वास्थ्य सुठो रहंदो ऐं ॾींहुं भी सुख सां गुज़रंदो। मीन राशि। मीन राशि वारनि खे अॼु पंहिंजे हिसाब किताब में तमामु ध्यानु ॾियण जी ज़रूरत आहे। मां लक्ष्मी जी उपासना तव्हांजे लाइ लाभदायक थींदी। तव्हांजो स्वास्थ्य अॼु उत्तम ई रहंदो। अचो त ॾिसूं छा अॼु जे ज्ञान जे पिटारे में। सुम्हण खां पहिरियों मां लक्ष्मी खे प्रसन्न करण जे लाइ कुझु उपाय अॼु जे एपिसोड में तव्हांखे ॿुधाईंदासीं। तव्हांखे सुम्हण खां पहिरियों कहिड़ा उपाय करणु खपनि जंहिंमां मां लक्ष्मी तव्हांजे मथां सदाई प्रसन्न रहनि ऐं घर जो वातावरण भी सुठो हुजे। त सभिनीनि खां पहिरियों त तव्हांजो जेको मेन डोर हूंदो आहे या गेट हूंदी आहे हुनखे तव्हांखे राति जो भी तमामु सुठो रखिणो आहे, साफ़ सफ़ाई वारो रखिणो आहे। नॉर्थ डायरेक्शन यानी उत्तर दिशा में चवंदा आहिनि कि कुबेर भगवान जो स्थान आहे। त तव्हांजे घर में जेका तिजोरी हुजणु खपे उहो नॉर्थ साइड थियणु खपे। साण ई साण तव्हांखे नॉर्थ साइड पंहिंजे घर जो
हमेशह साफ़ रखिणो आहे, हिन जो बि तव्हांखे ध्यानु रखिणो आहे। जेके तव्हां सुबुह जो भॻवान ते गुल चाढ़ींदा आहियो, उहो राति जो सॼी राति भॻवान ते न हुजणु खपनि, त सुम्हण खां पहिरियों उहे गुल बि खणी करे तव्हांखे साइड में रखणा आहिनि। साण ई साण थी सघे त हुन टाइम ते 2 कपूर ॿारणा आहिनि ऐं हुन जे मथां 2 लौंग रखणा आहिनि। चवंदा आहिनि कि जेको बि माण्हू ईअं कंदो आहे, नकारात्मक ऊर्जा पंहिंजे घर मां निकिरी वेंदी आहे ऐं सकारात्मक ऊर्जा जो वाधारो थींदो आहे। साण ई साण हुननि जे धन में बि हमेशह वृद्धि थींदी आहे। अचो त ॾिसूं छा आहे अॼु जो सुवाल। अॼु जो सुवाल आहे अजय जी जो, जेके उल्हासनगर महाराष्ट्र जा रहंदड़ आहिनि ऐं हुननि जो सुवाल आहे कि हुननि जे शादीअ में कम में जाम अड़चनियूं थियूं अचनि। त अजय जी, तव्हांजी कुंडली जे हिसाब सां तव्हांखे नित्य ई हर महीने जेका गणेश चौथ अचे थी हुन में फास्ट रखिणो आहे। साण ई साण पंहिंजे घर जो जेको मंदिर आहे हुन में तव्हांखे हिकिड़ो चांदीअ जो गणपति रखिणो आहे। रोज़ हुननि खे सनानु कराए, केसर जो या चंदन जो तिलक लॻाए, चांवर चाढ़ना आहिनि, गुल चाढ़ना आहिनि ऐं हर बुधर ते हुननि खे काई न काई मिठी शइ जो भोग लॻाइणो। इहो करण सां जेके तव्हांखे बाधाऊं अचनि थियूं उहे दूरि थी वेंदियूं ऐं जल्द सां जल्द तव्हांजो कार्य सिद्ध थी वेंदो। त अॼु जे एपिसोड में एतिरो ई। वरी मिलंदासीं ॿिए एपिसोड में। अगरि तव्हांखे पंहिंजे कुंडली सां रिलेटेड कोई क्वेरीज़ या सवाल हुजनि, तव्हां असांखे ईमेल करे था सघो info@sindhiplex.com ते। तेसि ताईं ॾिसंदा रहो सिंधी प्लेक्स, सिंधियुनि जो पंहिंजो OTT। सत्य सनातन धर्म की जय। जय झूलेलाल।